दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। दादू मोरो शहर जे अमीनाबाद कॉलोनी जे रहवासिन मोइन अहमद मलिक, अज़हर जावेद मलिक, हारून रशीद राजपूत ऐं ॿियनि दादू में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त जवाबदार बिलावल भेण जेको एग्रीकल्चर में मुलाज़िम आहे, जंहिं मूंखां 12 लख रुपया कैश वरिता, तव्हांखे गाॾी ॾियां थो, अव्हां टंडो जाम हलो, मूंखां पहिरियां 7.5 लख रुपया वरिता ऐं 4.5 लख ऑनलाइन ज़रिए मोकिलिया, पर अफ़सोस 1 साल गुज़रण जे बावजूद बि मूंखे रक़म वापसि नथी कई वञे। हारून रशीद चयो त मुंहिंजो वालिद रिटायर थी वियो हो, जंहिंजी पेंशन जो केस खज़ाना ऑफिस मां हल कराइण लाइ 4.5 लख रुपया वरिता, पर अफ़सोस मुंहिंजो मसइलो हल न करायो। हाणे पैसा घुरां थो त धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं। हुन चयो त पैसा घुरण लाइ जवाबदार जी उताक ते वियुसि त मूंखे ॿुधी सख़्तु तशदुद कयो वियो ऐं जवाबदारनि मुंहिंजे अॻियां हथियार ऐं बम रखी मुंहिंजूं तस्वीरूं कढियूं वयूं ऐं चयो त अगरि कंहिं सां ॻाल्हि कई त असां इहे तस्वीरूं वायरल कंदासीं। हुननि चयो त इन मामले जो असां फ़ैसिलो कराइण लाइ मोरो जे हिक वॾेरे वटि ॻाल्हियूं रखियूंसीं, पर उते बि जवाबदार कोन आया। हुननि एसएसपी नौशरो फेरोज़ ऐं एसएचओ मोरो खां अपील कयूं था त असांजी कानूनी मदद कई वञे।